अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी ज़बरदस्त अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे शाहिद खोसो वर्क यूट्यूब चैनल में ख़ुश आमदीद। अॼु जी बहितरीन ही अपडेट आहे तव्हां दोस्तनि ऐं प्यारे प्यारनि लाइ। दोस्तों, दरअसल तव्हां ड्रामा ॾिसी रहिया आहियो पंहिंजा वेरी, इन में तव्हां ॾिठो चाकर ख़ान ऐं कोमल जो टाइम पूरो थी वियो आहे। छा वाक़ई हाणे चाकर ख़ान दुफ़ थी वियो आहे, कोमल बि मारी वई आहे, या मारिया वेंदा या क़ैद कया वेंदा? सॼी अपडेट ॾींदासीं नंढड़े वीडियो में। हिन वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं सब्सक्राइब करे चैनल खे अॻिते कम खे हलाईंदा। दोस्तों, बिल्कुलु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते चाकर ख़ान ऐं कोमल खे या त क़ैद कंदो अकबर ख़ान, या इन्हनि खे मारे पूरो कंदो। मां तव्हांखे कल्ह ई ॿुधायो हुयो। ऐं पोइ रावल जी एंट्री थींदी ऐं रावल जी वापसी थींदी। पोइ ड्रामे जो नओं अॻिते इशू स्टार्ट थींदो। अचण वारे एपिसोडनि में यानी हाई लेवल जा बहितरीन खां बहितरीन सीन तव्हांखे ॾिसण वटां मिलण वारा आहिनि पंहिंजा वेरी में। ऐं हैदर ऐं सांवल जा बि रस्ता अलॻि थी विया आहिनि। इहे बि पाण में अॻिते विढ़ंदा हली वार सम्झाइण जी कोशिशि कंदो आहे हैदर खे। हैदर कोन सम्झंदो। ओॾो रुंडे ऐं शेरल वारनि जा बि रस्ता अलॻि थिया आहिनि। यानी जिथे किथे वठ पाइजा लॻी पई आहे। असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर करणु न विसारींदा। मौला तव्हांखे ख़ुशि रखे। अल्लाह हाफ़िज़।